उन्हीं इलाके में हिकिड़ो वॾो ईसाइन जो आलिम हो जंहिंजो नालो हो अब्दुल मसीह। उन्हीं अब्दुल मसीह ने बादशाह पंहिंजा माण्हू मोकिलिया त तूं तौरेत जो आलिम आहे, इंजील जो आलिम आहे, ज़बूर जो आलिम आहे, आसमानी किताबनि खे ॼाणंदो आहे। तूं किताबनि ज़रिए का फाल कढ, को तरीक़ो ॿुधा त ई आख़िर छो थियो आहे। बादशाह जे कोट जा कुगरा किरी पिया, सावक जो दरवाज़ो सामी वयो होॾो से के तव्हां फारस में 1000 साल खां बाहि बरंदी ही उहा छाजे करे विसामी वई आहे। उन अब्दुल मसीह वटि जवल बादशाह जा माण्हू पहुता, उनखे इहा ॻाल्हि ॿुधायूं त उन खां दाह निकिरी वई। छा चयो? जवाब त कोन ॾिनी कि हाय हाय जंहिं शइ जो सदन खां इंतज़ार हो सा शइ अची वई आहे। ॿुधाए बादशाह सुनियो तूं आलिम कहिड़ी ॻाल्हि आहे? जे इहा ॻाल्हि तौरेत में लिखी पई आहे, इंजील में लिखी पई आहे, तौरेत में लिखी पई आहे, ज़बूर में लिखी पई आहे, जेतिरा बि आसमानी किताब उन्हनि में लिखियल आहे। हिकिड़ो वक़्तु ईंदो जो सावक जो दरियाओ ख़तम थी वेंदो, नौशेरान जे कुंगरा कोट जा 14 किरी पवंदा, फारस जे मुल्क जी 1000 साल खां दरंदड़ बाहि विसामी वेंदी। छो विसामंदी? छो कुंगरा किरंदा? छो दरिया खुश्क थींदो? जे उन्हीं आसमानी किताबनि में ताबीर भी लिखियल आहे त उहा रात मोहम्मद जे ॼमण जी हूंदी। उहा रात कंहिंजे ॼमण जी हूंदी? मोहम्मद मीर जे ॼमण जी रात हूंदी। उन्हीं रात अल्लाह से बातल जा निशान मिटाए छॾींदो। बादशाह चवंदो होए मुंहिंजे कोट जा कुंगरा मुंहिंजी इज़त जो निशान आहिनि। अल्लाह से फरमायो तुंहिंजी इज़त ख़तम, रसूलुल्लाह जी इज़त हलंदी। बुत परस्ती करे बाहि खे भुलींदा हुआ, फ़ख्र कंदा हुआ ही असांजो माबूद आहे। हबीब जे अचण सां अल्लाह से 1000 साल जो रिकॉर्ड हुनजो तबाह करे छॾियो। अल्लाह से फरमायो तव्हांजी इबादत न थींदी, हाणे ख़ुदा कुल हुव अल्लाहु अहद, अल्लाह जी इबादत थी। सावक जो दरिया सुकी वियो, ख़तम थी वियो। इहो जेको माण्हू चवंदा हुआ ही असांजो माबूद आहे, असांखे रोज़ी थो ॾे, असां हिन तां पलऊं था पिया, अॼु अल्लाह पाक ने तव्हांजे दरिया खे बि ख़तम करे छॾियो आहे, सुकाए छॾियो आहे। रब करीम तव्हांखे ॿुधाइणु चाहे थो पियो त रिज़्क़ रोज़ी ॾियण वारो मां अल्लाह आहियां। उहो अल्लाह जे मुस्तफ़ा खे रवानो करे छॾियो आहे। मुंहिंजे हबीब जे अचण सां गैर मामूली शयूं दुनिया में पैदा थियूं। हिकिड़ियूं त आम मामूली शयूं हूंदियूं आहिनि, मामूल मुताबिक़ थींदियूं आहिनि, पर न रसूलुल्लाह जे आमद जे करे उहे शयूं अचियूं। उन अब्दुल मसीह उनखे ताबीर ॿुधाए हाणे चयो हाणे तव्हां रुलो न को ओॾे वञो, न को ओभर वञो, न को ॾखण वञो, न को उत्तर वञो। हाणे तव्हांखे इन ॻाल्हि जी तसल्ली करणी आहे त मके वञी अब्दुल मुत्तलिब सां मुलाक़ात कयो। कैसा नबी साईं जो ॾाॾो सुभान अल्लाह त चवंदा सीउ आहे कूड़ न जो बाबू जी मिलाद में वेठा हो। अब को सीउ आहे सीउ आहे, बस हाणे झटि थो छॾियां। जामे मस्जिद में ॿुधायो मां अलाए कोन, हाणे तव्हां मूंखे ॿुधा अलाए कोन यादि नथो अचे। हेॾे मैं जलसे ते कंदे अलाह यार ने तकीर करे 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 2 कलाक थकुसि। मुंहिंजो बाबा हाणे भला दुआ था घुरूं। पोइ जलसे कराइण वारे मूंखे कन में चयोसीं अञा ॻाल्हाए भत कोन पको आहे। नहीं तो भी यही गाल है। हाँ यही गाल है। नहीं मानो जैसे बच्चे पक्के हला में। हाँ सही है। तो भला मुखे को थेली भरे रिपोर्ट तो कहीं वजह समय तो सल्लल्लाहु अलैहि या
नामी अब्दुल मसीह ईसाइन जे वॾे बर्ख आलम ताबीर त ॿुधायो लिखे फारस जे बादशाह के नौशेरवान जे पुट जे इल्तिन खे पर उनखे इहो बि चई त तव्हां इन जी तसल्ली करण मके वञो ऐं मके में वञी अब्दुल मुत्तलिब जी पुछो। बेटा साहब चयो आहे न सजदो फीला फिलहालो कयो पसी मुत्तलिब नूर मेरा सूरत तुंहिंजी सब जगो मोयो ज़ोर सां सुभान अल्लाह। अखियों में घमलार अखियों सूरत तुंहिंजी सब जगो मोयो सूरत तुंहिंजी सब जगो मोयो। वञो वञी अब्दुल मुत्तलिब खां पुछो ओ वफ़द हलियो आहे फारस वारो वफ़द भी हलियो आहे नौशेरवान बादशाह जो वफ़द भी हलियो आहे मक्के में पुछाई दावत में अब्दुल मुत्तलिब जो घर काथे आहे मुंहिंजा दोस्तो दीनो हज़रत अब्दुल मुत्तलिब जो घर को मुजादा लिखल कोन हो सॼे शहर में मशहूर हो इन्हीअ जे करे जो काबतुल्लाह शरीफ जो मुतवल्ली भी हुयो शैबतुल हम्द जे नाले सां मशहूर भी हुयो कुरैश ऐं हाशिमन जो सरदार भी हुयो ऐं मक्के पाक में इन जहिड़ो ॿियो को सुहिणो माण्हू हुयो ई कोन बच्चो बच्चो हुनखे सुञाणंदो बाबा अचो तव्हांखे अब्दुल मुत्तलिब जे घर वठी हलां उहो माण्हू उन इल्तिन खे सैयदना अब्दुल मुत्तलिब जे घर वठी आया हज़रत अब्दुल मुत्तलिब रज़ियल्लाहु तआला अन्हु पंहिंजे घर में हुया हज़रत अब्दुल मुत्तलिब खे चयो साईं ॿाहिरां महिमान आया तव्हांजी पुछा पिया कर को फारस जो आहे को किथां जो आहे को किथां जो आहे ऐं अहल बादशाहनि जा एलची वक़्त जे हाकिमनि तव्हां ॾे रवानो कयो आहे हज़रत अब्दुल मुत्तलिब ज़ेब तन लिबास करे नूरानी लिबास पाए सफेद कपड़ा पाए नवल बाहर आयो आहे उन्हनि सां मुलाकात कयई खुदा पाक जो कसम अल्लामा अहमद कस्तलानी लिखे थो जो पहिरीं ई मुलाकात में हू फिदा थी विया एतिरो हुननि ते रोब वेठो एतिरो हू मरऊब था एतोड़ सोहणे अब्दुल मुत्तलिब जी शक्ल ऐं सूरत ॾिसी हुन जे दिल में हिकिड़ी हैबत वेहिजी वई जो हाली फिलहाल त ॻाल्हाए न पिया सघनि ख़ामोश अखियूं अखियुनि में मिलाए दीदार करे रहिया हज़रत अब्दुल मुत्तलिब सां खिली ॻाल्हायो ख़ुश तबई सां ॻाल्हायो हुन सां गुफ़्तगू शुरू फरमाई हुनखे जब हौसलो थियो पुछी बाबा छा हाल आहे कहिड़ो मतिलबु आहे अवां कहिड़े इरादे सां आया हो हुन समूरो हवाल सावत जे दरिया जे सुकण जो बादशाह जे कुंगरनि जे किरी पवण जो फारस जे आतशकदह जे गुल थी वञण जो ठरी वञण जो विसानी वञण जो समूरो बयान करे अब्दुल मसीह जे ताबीर जो क़िसो करे उन जे ॾस सां असां तव्हां सां मुलाक़ात करण आया आहियूं त उन छोड़े हबीब जी जेका आमद तव्हां जे घर थी आहे असां तुंहिंजो दीदार था करायूं हज़रत अब्दुल मुत्तलिब जो त हा तव्हां खे दीदार कोन थी सघंदो छो जे इन्ही जे करे जो तव्हां देर कई आहे उन्ही जे ॼमण खे 8-15 ॾींहं थी विया आहिनि उनखे दाई हलीमा खणी वई भला ॾे ख़बर जॾहिं तव्हांजे घर में आयो हो त उन टाइम ते कहिड़ी कैफ़ती छा नमूनो हो चए थो जहदम जी जल जी ढोलीअ में जान आयो जहदम जी जल जी ढोलीअ में जान आयो तहदम हर हिक
सासी हमदो सना हिय गायो तहे दम हर एक सासी हमदो सना हिय गायो अल्लाह 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 पूरे मक्के में जितने भी जबल हा उहे सब झूमिया पिया। जिक्र हबीब छो जारी फिक्र वया थी फानी जिक्र हबीब छो जारी फिक्र वया थी फानी जिक्र हबीब छो जारी फिक्र वया थी फानी जदह मके मज आयो मीर मोहम्मद जानी जदह मके मज आयो मीर मोहम्मद जानी अल्लाह 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 जय दम जी जल जी दो प्रिय मैदान को आयो कहे दम हरे एक सासी हम गुसना हिय गायो। हज़रत अब्दुल मुत्तलिब को कुछ बड़ा जो खबर है रुबो जगल ये तो झिरमिर लाई झिरगिन गुण गाइन जागेरा झिरमिर लाई झिरगिन गुण गाइन जागेरा झिरमिर लाई झिरगिन गुण गाइन जागेरा कोयल कई पुकारे बहन प्या तेरा कोयल कई पुकारे बहन प्या तेरा चो अल्लाह 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 जहदम जी जल जी गोलियने जान पायो तहदम हर एक सासी हम गुसना हिय गायो अल्लाह 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 अल्लाह। नवाब शाह हमारा फरो था खुश तो था मुझा दोस्त मुझा भा मुझा अजीज ये तवा ठरो था मां खुदा जो कसम नहीं तो पुछा तो उन रात अमड़ आमना कड़ो ठरी उन टाइम में अमड़ कड़ो ठरी वाह रुतबा तेरा सैयदा आमिना वाह रुतबा तेरा सैयदा आमिना तो सुभान अल्लाह वाह रुतबा तेरा सैयदा आमिना वाह रुतबा तेरा सैयदा आमिना गोद तेरी में आया हबीबे खुदा गोद
या हबीबे खुदा। अम्मा होई खड़ी हो दिया मुझा दोस्त। अम्मड़ बेचारी खे तकलीफ़ तो हूंदी आहे ॿार ॼमण जी, पर जीअं जो ॿारड़ो बिस्मिल्लाह करे अल्लाह जे अमर सां अम्मा जे पेट खां ॿाहिरि ईंदो आहे, माउ सूर में हूंदी आहे, तकलीफ़ में हूंदी आहे, पर मोहब्बत जे करे दाई खां पुछंदी आहे ने ख़बर धीउ आहे या पुटु आहे। अम्मा खे तमन्ना हूंदी आहे, अम्मा खे तमन्ना हूंदी आहे, ख़्वाहिश हूंदी आहे। मां अल्लाह जे हज़ूर में दुआ घुरां थो जिन खे पुट न आहिनि ख़ुदा हिन मीलाद जे सदके जिन खे पुट न आहिनि अल्लाह सिन खे नेक नरीना औलाद अता फरमाए। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अम्मा ख़ुशि थींदी आहे। मां तो चवां त अम्मा आमना केॾी ख़ुशि थी हूंदी जॾहिं मुस्तफ़ा खे ॾिठो। अचो त पुछो अम्मा खां पुछो। अम्मा ॿुधाए थी मुझे हबीब जी आमद ते कीअं मुस्तफ़ा जी अम्मा ख़ुशि थी आहे। सलात पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि दोस्तों अदीज़ो हुजूर करीम जी उमर खां पुछो अम्मा ने ख़बर मुझे महबूब जी आमद कीअं थी। घर वारो वधीक ॼाणंदो आहे, घर जो भाती वधीक ॼाणंदो आहे। अम्मा तव्हांजा सभिनि खां वधीक ॼाणे थी। अम्मा साण खां पुछो अम्मा ने ख़बर चवे थी सभ खां पहिरीं ॻाल्हि ही त जीअं जो मुस्तफ़ा मुझे पेट मुबारक में आया वह सागी आमना मां सागी आहियां, महब जी धी आहियां, वह मक्के में नंढी थी वॾी थी आहियां। हमेशा हमेशा मां मक्के जे छोकिरनि सां साहेड़ियुनि सां पंहिंजे हम उमिरनि सां माइटनि सां गॾिजी खूहनि तां पाणी भरण वेंदी हुयसि। मूंखे जॾहिं शादी थी आहे, शादी खां बाद में मुस्तफ़ा मुंहिंजे पेट में आयो आहे, मुंहिंजो शान ई निरालो थी वियो आहे। अम्मा छा थियो चवे थी ख़ुदा पाक जो कसम आवा सागी आमना मक्के में घुमंदी ही, कहीं के ख़बर कान ही बस आमना है फलाणे जी धी आहे। पर जंहिं रात नबी करीम मुंहिंजे झोली में आया यानी पेट में आया, हमल जी सूरत में मुस्तफ़ा मूं वटि पहुता। चवे थी ख़ुदा पाक जो कसम सुबुह जो मां पंहिंजे साहेड़ियुनि सां माइटनि सां पंहिंजे पाड़े वारनि सां दिला खणी खूह ते वई आहियां त खूह मां पाणी कढूं हमेशा दस्तूर सां बाटलियो हूंदियो हो या को मौका हूंदा हा या के दिला उमर मोकिलींदासीं। तमामु ऊना ऊना वॾा वॾा खूह हूंदा हा, हथनि सां रसा छिके 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 लिखूं पइजी वेंदियूं हुयूं। पर अॼु शान ई निरालो आहे जे मां पंहिंजे माइटनि सां दिला खणी खूह ते पहुती आहियां। अञा दिला रखिया कोन अथसि त दधका करे खूह जो पाणी ॿाहिरि निकिरी पानी जी किनारे सां ऐं उन पानी मां आवाज़ पियो अचे तो अमर आमना तो उन सोहणे नबी जी अमर बणिया जेको जहान जो त नबी आहे पर असां खूहनि जो उहे ॾींहं वया जो तूं छिके छिके पाणी भरींदी हीअं। अॼु तुंहिंजे पेरनि में पाणी आहे जीअं जीअं वणी तीअं भर ऐं तोखे तकलीफ़ हाणे नहीं। अदा मुसलमानो नवाब शाह जा ॿाहिरो जेको ॾेहनि जा ॾुख लाहे सो अमड़ खे कहिड़ी तकलीफ़ ॾींदो। मुस्तफ़ा ॾेहनि जा ॾुख लाथा चओ चओ मुस्तफ़ा ॾेहनि जा ॾुख लाथा। मुंहिंजा दोस्त उन महबूब करीम जी रात अमड़ खे छो तकलीफ़ ॾींदो जेको जहान जा सूर लाहिण आयो आहे सो अम्मा खे ख़ुशियूं ॾियण आयो।
अमड़ा मना फरमाए थी मुझे पानी भरो दिले में जी वाटर ता भरबो आ पांजा दिला भरे मां साइडन के तो हणे तवा भरो मां हला थी दिला खणी मथे ते रवानी थी आया ओ खूह जो पानी वरी हेठ लहियो आ मुखे पांजे माइटन सद कयो अदी आमना मोटिया मेहरबानी करे तो जे सदके असां भी पानी भरो तू बीठी हुई तो पानी बाहर हो तू वैया तो पानी हेठ जो वियो आ हाणे तू 2 मिंट बीह तो तुझे सदके असां भी पानी भरो सुभान अल्लाह और मुझा दोस्तों अदीदो मुस्तफा जी अम्मा साण चवे थी मां मोटी आई आहियां वरी पानी बाहर निकरी आयो आ मक्के जे औरतुन मुझे सदके पानी भरियो आ हू मूंसां गॾिजी हलियो आहियां उन्हनि जे मथे ते भी दिला हुया मुझे मथे ते भी दिलो हुयो अॻिते पंहिंजे घर में रवाना थियासीं अम्मा साण फरमाए थी चंद कदम हली आहियां मूंखे महसूस इएं पियो थिए त मुंहिंजे मथे ते दिलो आहे ई कोन अम्मा थी चए मूं हथ आयो दिलो तो पियो दिलो तो सुभान अल्लाह अब 4-5 किलो तो पानी होंदो न दिले मथे ते पटको पियो आ तब महसूस थे पियो तो पटको पियो टोपी आ तब महसूस थे थी 4 किलो मथे ते हथ पईण दिलो तो आहे पर आहे वजन छोटो थे वरी मथा हथ हणे तो पानी भी आहे सुभान अल्लाह बी रही गैर मामूली शय नई शय थी बी रही सोचण में अची वई छा ॻाल्हि आहे नूदिया मिन अस्समाए आसमान मां आवाज पियो अचे ओ मुंहिंजे प्यारे महबूब जी अमड़ आमना घबराइण दिलो भी आहे भरियल भी आहे वज़न भी आहे पर तोखे इन्हीअ जे करे महसूस कोन थो थिए जो जिब्रील पर नयूं तोखे दिलो खणाईंदो हे जिब्रील जी खिदमत जो अज मुस्तफा जे अमर के दिलो खणाई तो छा जिब्रील आ तो सुभान अल्लाह छा चवंदा हो जिब्रील अमीन